अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे ही, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे। निहायती वॾे अदब ऐं एहतराम सां पूरी जमायत अल्लाह रब्बुल इज़्ज़त के मञण वारो मुसलमान भाइरो, अल्लाह जे प्यारे हबीब नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं इश्क़ रखण वारी प्यारी जमायत, अल्लाह जे हबीब जे असहाब सबुरन जो अदब करण वारो, अल्लाह जे हबीब जे अहल बैत सैयद सादात सां मोहब्बत करण वारी प्यारी जमायत, हर वली दरवेश जो कदर करण वारो कदरदानो, ख़ुसूसन हज़रत पीरान पीर दस्तगीर मुर्शिद मुहिउद्दीन अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जा मुरीदो, तव्हां सभिनी खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। किताब इब्न माजा 1637 नंबर, जेकर किताब न खोलियो तो गूगल ते भी सर्च कंदो तो हदीस पाक अची वञे। तमाम तफ़सील है पर उनजो ख़ुलासो अल्लाह जे हबीब फरमायो त जुमे जे ॾींहुं मूं ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा कया। एक असहाब सबूर अर्ज़ कयो, हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु, सोना ज़ाहिरी तव्हां खे ॾिसूं था पिया त तव्हां जे मथां सलात पढ़ूं था, छा तव्हां ज़ाहिरी वफ़ायत करे वञो त पोइ बि तव्हां जे मथां सलात पढ़ूं? अल्लाह जे हबीब फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़मीन खे हराम कयो आहे जो कंहिं बि नबीअ जे जिस्म मुबारक खाए। नबी ज़िंदा हूंदा आहिनि, उन्हनि खे रज़्क़ बि अता थींदो आहे। त वॾे मुहबत प्यार सां बिना शक जे हर वक़्तु अल्लाह जे हबीब ते सलात सलाम पढ़ंदा रहंदा कयो, छो जो सलात दुआ बि आहे, दवा बि आहे, शिफ़ा बि आहे, बरकत बि आहे, रहमत बि आहे। अल्लाह जे हबीब जो इस्म मुबारक अज़ीम इस्म मुबारक आहे जो रूमी रहमतुल्लाह अलैह जे किताब में पढ़ियो त ॾाढी प्यारी ॻाल्हि हुई त इंजील में जिथे अल्लाह जे हबीब जो इस्म मुबारक लिखियल आहे, पोइ ईसाइनि खे जॾहिं बि का मुश्किल ईंदी, ईसाइनि जा ॿ ग्रोह थी चुका, ॿ फ़िरक़नि में विराइजी चुका। ईसाइनि खे जॾहिं बि का मुश्किल ईंदी हिकिड़े ग्रोह खे त उहे इंजील किताब खोले, सिर्फ़ु उहो पनो वर्क खोले करे अल्लाह जे हबीब जे इस्म मुबारक खे चुमी ॾींदा हुआ त चवंदा, या अल्लाह इन इस्म मुबारक जे सदके असांजी मुसीबत दूर फरमा। उन्हनि जूं मुसीबतूं हली वेंदियूं, बादशाहत जो ख़ौफ़ बि निकिरी वेंदो, ज़ालिमनि खां बि आज़ादु थी वेंदा ऐं उहो दुनिया में तरक़ी करणु लॻा। ऐं ॿियो ग्रोह जेको उन्हनि ते टोंक ऐं खिलंदो हो त हीअ छा था कनि पिया, उहे तबाह ऐं बर्बाद थी। हिकिड़े ॾींहुं अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मस्जिद वटां हीअं गुज़रनि पिया, हिकिड़ो शख़्स जे मस्जिद आहे हुनजे दरवाज़े जे ॿाहिरां हर लिया पाए अंदरि वञण जी कोशिशि करे पियो, हर ॿाहिरि बीहे पियो पर अंदरि वञी न पियो सघे। अल्लाह जे हबीब फरमाइश त ए अजनबी तूं केरु आहे? अर्ज़ु करे तो सोना मां शैतान आहियां, तव्हांजो हिकिड़ो उम्मती अंदरि नफ़िल पढ़े थो पियो, कोशिश तो कयां त इनखे वञी बरग़ लायां
अल्लाह जे फरमाए तो पुछो नथो बरगलाए छा ॻाल्हि आहे छा थो चवे चए थो सुणा उन निमाज़ी जे भरिसां हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने आराम फरमा रहियो आहे उन खां भउ थो थिए पियो ये ॻाल्हि मूं न करे कई जो फर्स्ट मुहर्रम हराम पहिरीं मुहर्रम हराम हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जी शहादत हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थी हिकिड़े ॾींहुं अल्लाह जे हबीब सां गॾु हाँ तशरीफ़ फरमा हुयसि हवेली मुबारक में तो ॿाहिरां हीअं लुड़ शोर रड़नि जो आवाज़ ॿुधण में आयो त कुझु देरि खां पोइ हलियो ऐं बसि थी वियो अर्ज़ु कयमि सुणा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जो शोर अल्लाह जे हबीब फरमाए त हिन गलीअ मां उमर फारूक गुज़रनि पिया इहे जेके हिन गली में शैतान हुया शरीर हुया उहे भॼंदा पिया वञनि रड़ियूं कंदा पिया वञनि पिया उहा हस्ती जेके वण जे हेठां आराम फरमाईंदी हुई ऐं केसर किसरा जी वॾियूं हुकूमतूं कम बंदियूं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला हिकिड़े ॾींहुं फ़क़ीर चए थो त इश्क ॿुधाए जो इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे दोस्त सां गॾु मदीने जी गलीअ मां गुज़रनि पिया घोड़नि ते चढ़ियल हुया या उठनि ते त ॿार रांदि पिया खेॾनि मदीने जा त साईं जन उन्हनि खे ॾिसी करे रोअण लॻा ॿारनि खे दोस्त पुछे थो ए उमर फारूक ही पूरी दुनिया में तव्हांजो तहलको मचियल आहे जिथे तव्हांजी पहुचे थी फ़ौज त काफ़र उते ई हथियार फिटा था कनि त उमर फारूक जी फ़ौज पहुची वई आहे तव्हां ॿारनि वांगुरु रो था पिया हज़रत उमर साईं फरमायो त हिन ॿारनि खे ॾिसी करे मूंखे पंहिंजो बचपनो यादि अची वई कीअं बचपनो यादि आयो चए दोस्त मां जॾहिं नंढो हुउसि त मूंखे पंहिंजो पीउ ख़िता तमामु घणो कमु वठंदो हो ऐं एतिरी त सख़्ती कंदो हो जो कॾहिं कॾहिं हीअं चारि ॻोठ मुंहिंजा बीहारींदो हो ऐं चवंदो त इन्हनि खे सिधो करे ॾेखार उमर हिकु लाइन में बीहारे ॾेखार मां वॾी कोशिशि कंदुसि चइनी खे लाइन में बीहारे ॾेखारियां पर जेकॾहिं टे मुश्किल सां सिधा बीहंदा त चौथो पोइते थी वेंदो हो पर उनखे अॻिते कंदुसि टियों अॻिते निकिरींदो हो पर उनखे पोइते कंदुसि ॿियो पोइते थी वेंदो हो मतिलबु बस करण खां पोइ उन्हनि खे डिसिप्लिन में न आणे सघंदो हुअसि पोइ मुंहिंजो वालिद ख़िताब मूंखे इंतिहाई मार ॾींदो हो ऐं चवंदो त उमर तूं दुनिया में कुझु करे ई न सघंदे पर ख़ुदा जो कसम जॾहिं खां अल्लाह जे हबीब जी दामन पकड़ी सॼी दुनिया जी इंसान ज़ात खे हिकु ई सिफ़ में बीहारे छॾियोसीं दोस्तो इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला ने अल्लाह जे हबीब जो प्यारो साहबी सॻो वॾो ख़िदमत गुज़ार हूंदो अल्लाह जे हबीब हिकिड़े ॾींहुं चहिरे मुबारक बिल्कुलु ईअं ज़र्द ॼण त न को तमामु घणो रोंदो आहे त उन जूं अखियूं ॻाढ़ियूं थी वञनि चहिरो जो रुख़ मटिजी वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां सोबान रज़ी अल्लाह ताला ने अल्लाह जे हबीब जे हुज़ूर में आयो अल्लाह जे हबीब ॾिसी करे मुस्कुरायो ऐं फरमायो त सोबान छा थियो आहे अॼु तूं परेशान थो लॻे ग़मगीन थो लॻे चहिरो तुंहिंजो लथल छो आहे हज़रत सोबान अर्ज़ु करे थो सुणा मां अॼु वॾो ग़मगीन थियो आहियां हूअं त तव्हां सां हर वक़्तु गॾु रहण जे करे तव्हांजी जेका मुस्कुराहट मां ॾिसंदो आहियां मुंहिंजी दिलि बाग़ बहार थी वेंदी आहे छो जो साईं हर वक़्तु तबसुम रखंदा मुस्कुराहट ऐं साईं जी मुस्कुराहट जे करे वॾे में वॾो ग़मगीन दिलि इंसान बि हूंदो न त उहो बि ख़ुशी महसूसु कंदो ख़ुशगवारी अची वेंदी चए थो सुणा हूअं त मां ख़ुशि आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी दिलि झोरे वेठी आहे सुणा उहा कहिड़ी ॻाल्हि आहे सही ॻाल्हि इहा आहे त जॾहिं क़यामत थींदी त असांजो त अलाए छा थींदो चलो ठीकु आहे तव्हांजे सदके जन्नत में मिली वई त जन्नत जे कुंडड़ीअ पासे में हूंदासीं पर तव्हां ते मक़ाम महमूद ते हूंदव अलाए केॾी वॾे दर्जे ते हूंदव उते त जुदाई हूंदी मिली कोन सघंदासीं पोइ अल्लाह जा हबीब कुझु देरि ख़ामोश रहिया उन्हनि खां पोइ फरमायूं त हे सोबान जेको शख़्स जंहिंसां मोहबत कंदो जन्नत में उन सां गॾु हूंदो
जेको जैसा मोहब्बत कंदो वो उन सां गॾु हूंदो। मिशकात शरीफ़ में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने रिवायत कया। हज़रत उमर साईं जी रिवायतूं तमामु घटि अचनि पयूं, पर हीअ उमर साईं जी रिवायत मुबारक आहे त जन्नत में वॾा बाला खाना हूंदा, वॾी ऊचाईअ ते महल ठहियल हूंदा, जो माण्हू हीअं जन्नत हीअं जो मथे कंध करे ॾिसंदा त उहो महल सितारनि वांगुरु नज़र ईंदा, चमकंदड़। त हैरत में पुछंदा त इहे कहिड़ा जन्नती आहिनि, त ॿुधाए वेंदो ही उहे जन्नती आहिनि जेके दुनिया में हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ त अल्लाह ऐं हुन जे रसूल जी रज़ा ख़ातिर मोहबत कंदा। त चओ जेकॾहिं मोहबत कयूं त अल्लाह जे हबीब सां, ॿियूं मोहबतूं फज़ूल आहिनि, बेकार आहिनि, कंहिं बि कम जूं न आहिनि। तॾहिं त अल्लामा इक़बाल ख़ूब फरमायो आहे कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे ही, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे। अल्लाह जे हबीब जो शान इक़्तस मुबारक उहो आहे। ॾिसो त कहिड़ा नात ख़ान वस था कनि, शाइर लिखण में कलम टोड़े था हुजनि पिया, पर केॾो बि वस कनि था। वॾा फ़लसफ़ी, वॾा तक़रीर करण वारा, वॾा तारीख़ दान किताब लिखी लिखी वस कयो अथऊं, पर पोइ बि तव्हां ॾिसंदो आख़िर में बेवस नज़र ईंदा। अल्लाह जे हबीब शान अञा बुलंद, तमामु बुलंद आहे। अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़े ॾींहुं ॻाढ़े रंग जी चादर मुबारक पाता, उहा यमनी चादर मुबारक जेका उनजा रेशा थोड़ा सख़्त हूंदा आहिनि, अल्लाह जे हबीब जे जिस्म मुबारक रखियलु। अल्लाह जे हबीब गुज़रनि पिया त हिकिड़ो बदू फ़क़ीर उहो साईं जी चादर मुबारक हीअं छिके करे ऐं चए थो त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नाले ते मूंखे ख़ैर ॾे, कुझु ख़ैर ॾे। हाणे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला ने रवायत फरमाइनि था त मां ॾिठो त हुन चादर मुबारक एॾी त बेदपाना तौर छिकी, छो जो बदू अञा हुनखे सलीक़ो ई न हो, तरीक़ो ई न हो त अल्लाह जे हबीब सां कीअं गुफ़्तगू करणी आहे, छा करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां हुन महफ़िल में वञिणो आहे। त एॾी त ज़ोर सां हुन छिकी जो अल्लाह जे हबीब जे कंध मुबारक ते रेश ठही विया, पर अल्लाह जे हबीब कंध मुबारक फेराए मुस्कुरायो आहे, मुस्कुरायो। असां जेकर असां वटि ज़ोर सां फ़क़ीर दरवाज़ो खड़काए त हीअ दर खोले, पहिरियां त दबड़ाक पटींदासीं, एॾो ज़ोर सां दरवाज़ो खोलियो अथई, आराम फिटाए छॾियो अथई। महबूबनि जे इस्म मुबारक था क़ुर्बान, मुंहिंजे हिकु अदा मुबारक था। महबूब मुस्कुराइनि था ऐं फरमाइनि था ए बिलाल या ॿियो को जेको ख़ादिम हुयो त हीअ जेके बि ॿिनि पहाड़नि जे विच में ॿकरियूं बीठियूं आहिनि, विच में ॿकरियूं जेतिरियूं बि आहिनि, हिन फ़क़ीर खे ख़ैर में ॾेई छॾियो। सोच हो त न महबूब एॾो अता करे छॾींदो। महबूब जी शान रुतबारी, महबूब जो हिकु हिकु अदा मुबारक जो घटाई साईं फरमाइनि था, चोॾीह चंड चवाएं सच जे मठियां मुड़ न फाईं, कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गज, जे ॿरई मुंहं में मच त तो में पेशानी नाहे बिरियंदी। इमाम ज़ैनुलाब्दीन रहमतुल्लाह अलैह सदा कनि था, इनिल तरा या रीह सबा, ए थधी हवा तोखे जॾहिं गुज़रणो आहे त महबूबनि जे गुंबज़ ख़िज़रा वटां जॾहिं बि गुज़रे त मुंहिंजा सलाम ॾिजां। गॾिजी पढ़ायो अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा हज़रत जमालुद्दीन अजमल साईं पंहिंजे किताब में लिखनि था त मुंहिंजो भाउ साईं ॾिनो खोड़ो ज़ात जो, उहा सलात सबूरी तमामु घणी पढ़णी, सलात सबूरी
तमामु घणी पढ़ंदो एतिरे ताईं हिकु ॾींहुं सलात सवरी पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वियसि भाग खुली वियसि अल्लाह जे हबीब दीदार फरमायो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल-आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला वलसौफ़ युअतीक रब्बुक फतरदा। उहे चेहरे मुबारक जंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त चाशत वारे जिस्म चाशत वारे वक़्त जो कसम मतिलबु उन नूरानी चेहरे मुबारक जो कसम उन्हनि कारी ज़ुल्फ़नि मुबारक जो कसम। कोशिशि तव्हां ॾिसंदो क़ुरान पाक तव्हां ॾिसंदो त हुन में सॼो इश्क भरियो पियो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब जो इश्क दास्तान कीअं बयानु कयो आहे। तव्हांखे ईअं लॻंदो वॾो वॾे लिज़ा सजा तव्हां ॿुधो तव्हां ईअं लॻंदो त ॼण अल्लाह रब्बुल इज़्ज़त साम्हूं वेही करे पंहिंजे महबूब खे परचाए थो पियो त रोशन चेहरे मुबारक वारा कारी ज़ुल्फ़नि मुबारक वारा अल्लाह तोखां कॾहिं बि नाराज़ न आहे कॾहिं बि तोखां रिश्तो कोन टोड़ींदो। उन चेहरे मुबारक वारा दीदार करण था पिया। वो फ़क़ीर अर्ज़ करे तो सुना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुना जेका मां सलात सगोरी कोहराम शहर खां पढ़ा थो पियो या गंबट खां थो पढ़ा अकबरी मस्जिद खां थो पढ़ा पियो या सुना राणीपुर खां थो पढ़ा या सिंध खां थो पढ़ा या हिंद खां थो पढ़ा पियो सुना उहा मुंहिंजी सलात मदीने पहुचंदी आहे। सुना जेका मां सलात पढ़ा थो पियो छा उहा गुंबज़ ख़िज़रा ताईं पहुचे थी पई। सुना छा तव्हां मुंहिंजी सलात सबूरी ॿुधंदा आहियो। अल्लाह जा हबीब मुस्कुराइनि था। ॾिसो दिलनि जो राज़ ॼाणंदड़ महबूब मुस्कुराइनि था ऐं फरमाइनि था फलाणा खोड़ा फ़क़ीर तुंहिंजे पाड़े में हिकिड़ी कुराड़ी औरत थी रहे पई जेका फालेज जे करे ज़बान बि उथला नथी सघे असां ते दिलि में सलात पढ़ंदी आहे साहिब मां मोहम्मद करीम ॿुधंदो आयो आहे। अल्लाह जा हबीब बरकात सलात में लिखियल आहे। अल्लाह जा हबीब फरमाइनि था त जेके मोहब्बत में सलात पढ़ंदा आहिनि उन्हनि जी सलात मां ॿुधंदो पियो आहियां जवाब जेके मोहब्बत में सलात पढ़ंदा आहिनि उन्हनि खे मां ॿुधंदो पियो आहियां उन्हनि खे जवाब ॾींदो आहियां। दोस्तो जेतिरो थी सघे अल्लाह जे हबीब सां मोहब्बत कयो इश्क में लॻी वञो। दुनिया जे कमकार में कहिड़ा बि कम हुजनि पर पहिरियों तव्हांजे दिलि में छा अचे अल्लाह जे हबीब जी मोहब्बत। हिकिड़े ॾींहुं अल्लाह जा हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो तशरीफ़ फरमा हज़रत अबू बसीर रज़ियल्लाहु तआला अन्हु उन वक़्तु मक्के में कैद हुया। मक्के में कैद हुया। शर्त इहो हुयो हुदैबिया में त ए अल्लाह जा रसूल कुरैशन काफ़िरनि शर्त रखियो त अक्सर किताबनि में पढ़ियो हूंदो त सुणा जेकॾहिं मदीने खां तव्हांजो को मुसलमान भॼी मके ईंदो उन्हनि खे वापसि न कबो पर जेकॾहिं मके खां को भॼी करे तव्हां वटि पनाह वठंदो उन्हनि खे वापसि करिणो पवंदो तव्हांखे। अल्लाह जे हबीब शर्त मञो। पोइ अल्लाह वारे फरमाए त हिन में हिकिड़ी मंतक रखियल आहे हिकिड़ी में हिकमत आहे त मदीने जहिड़े शहर मां केरु भॼी मके वेंदो जेकॾहिं को वेंदो पियो त उहो मुनाफ़िक़ ई हूंदो बाक़ी ॿियो केरु वेंदो पोइ उनजी ज़रूरत कहिड़ी आहे। बाक़ी जेके मके खां भॼी मदीने ईंदा बि उन्हनि खे वापसि बि कबो त बि उते वञी करे इश्क़ मुस्तफ़ा खे जॻाईंदा न। अबू बसीर रज़ियल्लाहु ताला ने कोशिश करे कीअं बि करे उतां निकिरनि था पिया। ॿेड़ियूं ॿधियूं पयूं आहिनि। केॾो सफ़र आहे तव्हां मके मदीने जे विच में सफ़र कयो हूंदो एतिरो सफ़र इश्क़ मुस्तफ़ा जो सफ़र आहे। एॾो सफ़र कंदे 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 पेरे प्यादल सॼो जिस्म छिलनी थी थो वञे पियो जॾहिं अबू बसीर रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने शहर में पहुचनि था पिया। ईअं नथा चवनि त मूंखे पाणी पीआरियो मूंखे रेस्ट करायो छांव में विहारियो पर पुछनि था त महबूब किथे मिलंदा मूंखे महबूब सां मिलायो। असां सभुरा ॾिसनि था पिया त जिस्म मुबारक मां रत मुबारक वहे थी पई मदीने जे गलनि में रत मुबारक हले थी पई पर इहा परवाह न आहे त मां छलनी थी वियो आहे ज़ख़्मी आहियां पर मूंखे महबूबनि सां मिलायो।
जॾहिं महबूबनि सां मिलायो वियो अञा हू पंहिंजो दास्तान ॿुधाए पियो त सुना मूं ते काफ़िर केॾो तशद्दुद कंदा हुआ हू ॾेढो उज में महबूबनि जे आॾो जिन हिकिड़ो ॿार पीउ खे दाह ॾे त बाबा ही मूंखे मारे थो पियो ईअं इश्क में ॿुधाए थो सुना ॾिसो मूंखे ॿाह में ज़ख़्मी करे छॾी अथऊं सुना ॾिसो मुंहिंजे पेरनि मां बि रत निकिरे थी पई ईअं अञा चवे थो पियो त ॿ काफ़िर अची पहुचनि था पिया ऐं चवनि था महबूब पंहिंजे वाइदे खे यादि कयो हिन अबू बसीर खे असांजे हवाले करे अञा अबू बसीर वेठो बि न आहे अञा सलाह बि न थी आहे अलाह जे हबीब फरमायो त मूंखे वाइदो यादि आहे हिनखे वापसि वठी वञो असां सबरा चंदा त असांजे पेरनि मां ज़मीन निकिरी वई गुस्से में असां भरिजी वियासीं त असांजो हिकिड़ो साहब सबरो मुस्लमान हा ईअं तकलीफ़ में आहे वापसि थो वञे पियो पर अबू बसीर खे जॾहिं वठी था वञनि पिया हज़रत अबू बसीर हर पोइ ते महबूब जे चहिरे मुबारक ॾे निहारे थो पियो ऐं ॾिसे थो मन महबूब सॾु कनि त अबू बसीर हलियो अचु त हिननि खे छॾाए करे वरी महबूब जे आॾो वञी पहुचां पर हाणे वाइदो आहे अबू बसीर खे जॾहिं वठी वञनि था पिया वञनि था महबूब ॾिसंदा रहनि था पिया निहारींदा रहनि था जॾहिं हू हुन गलीअ मां ॿी गली में हलियो थो वञे पियो नज़रुनि खां ओझल थी थो वञे त महबूब जे अखियुनि मुबारकनि मां लुड़क वही अचनि था पिया उहे अखियूं मुबारक जो भेटाई साईं फरमाए थो खणी नेण खुमार मां झांकियाऊं नाज़ नज़र तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर छको जो जोहर जानब जे जमाल सी जानब जे जमाल सी रोई पवनि था पिया अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा मुबारक वही अचनि था पिया होॾां काफ़िर खिलनि था पिया अबू बसीर ॾिठई इहो तुंहिंजो महबूब इहो अलाह जो रसूल ॾिस त कीअं तूं महिनत करे पहुते हिकु सेकंड में असांजे हवाले करे छॾी पर अबू बसीर रज़ी अल्लाह ताला जे इश्क तां क़ुर्बान बणिजे जे न न ईअं ॻाल्हि नाहे ॾिसो मुंहिंजे महबूब जो शान केॾो बुलंद आहे जो पंहिंजो वाइदो पूरो कयूं पंहिंजो प्यारे में प्यारी शख़्सियत बि तव्हांजे हवाले करे छॾी एॾो शान आहे जो आशिक़ छा थो चवे ओ तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां महबूब खुदा जो आहे अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब सब जो महबूब खुदा जो आहे अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब तुझे लाए जुड़िया बई जहान नबी तुझे शान मथा दोस्ता वो अल्लाह जे हबीब जो शान मुबारक पर काफ़िर खिलंदा रहा ऐं जॾहिं गुस्ताखी कयूं न त अबू बसीर रज़ी अल्लाह ताला ने गुस्सो अची वियो हिकिड़े खां तलवार खसे उनजो सिर धड़ खां धार करे छॾियो गुस्ताख जो सिर धड़ खां हुजे ई न कनि धार करे छॾियो ॿिए जो दुश्मन ॾिठो उहो भॼी हलियो वियो त अबू बसीर हाणे बदिलियो आहे पोइ हज़रत अबू बसीर रज़ी अल्लाह ताला ने आज़ाद थी हाणे मदीने वञी नथो सघे वाइदो आहे मके वञी नथो सघे उते काफ़िर वेठा आहिनि पोइ विच में हिकिड़ी वादी आहे उते वेही रहे थो पियो रस्ते ते पोइ जेके मके खां भॼनि था सभु किथे था पहुचनि पिया अबू बसीर वटि हाणे अबू बसीर वटि हिकिड़े क़िस्म जो आस्थानो ठही पए सभु आशिक़ जेके भॼनि पिया मके खां सभु अबू बसीर रज़ी अल्लाह ताला जॾहिं पहुचनि था पिया पर अल्लाह जे हबीब जॾहिं अबू बसीर वञे पियो अल्लाह जे हबीब फरमायोसि हे अबू बसीर घबराइजा न हिकिड़े ॾींहं तो वटि नियापो ईंदो त अबू बसीर हलियो अचो शर्त ख़तम थी वियो आहे
अबू बसीर उन तमन्ना में बुख उन ते उते वेठो आहे कॾहिं पाणी पीए दरियाहनि जो त कॾहिं पन खाए पियो बुख में पर वेही रहियो त हिकु ॾींहुं महबूबनि जो न्यापो ईंदो ऐं मां मदीने वापसि वेंदुसि मदीने वापसि वेंदुसि पोइ उन्हनि असहाब सॻोरनि जो तइदाद जॾहिं वधणु लॻो न त पोइ काफ़िरनि जो जेकॾहिं वापारी सिलसिलो उतां गुज़रे पियो उन्हनि ते हमिलो कनि पिया उनजे वापार जो सामान पाण वटि ज़ब्त कनि पिया काफ़िर परेशान थी विया त हे त सिलसिलो ई बिगड़ी वियो आहे ऐं महबूब खे चवणु लॻा या मुहम्मद अल्लाह जे हबीब जिन अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे मुहम्मद ताहा मुज्तबा यासीन मुर्तज़ा मुस्तफ़ा मुज़म्मिल मुदस्सिर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब जो शान बयान कयो आहे जॾहिं महबूब खे अता थिए थी इन्ना आतैना कल कौसर फतह थिए थी इज़ा जा नस्रुल्लाहि वल फतह व रअयतन नास त महबूब जा उहे आशिक़ ईअं कनि था पिया पोइ काफ़िर मजबूर थी करे महबूब अर्ज़ु कनि था सुणा इहो शर्त ख़तमु कयो थो वञे होॾां महबूब न्यापो कनि था त मुंहिंजे हिन असहाब खे अबू बसीर खे ॿुधायो त ख़तमु थी वियो शर्त होॾां अबू बसीर बीमार थियनि था आख़िरी पसा आहिनि पर मदीने जे तरफ़ निगाह आहे त न्यापो त ज़रूरु पहुचंदो मदीने खां छो जो महबूबनि फरमायो आहे उहो आशिक़ छा थो चए मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी सदखा सिवा करे वन माला इलाज आया मुझे दवा करे वन मोते में मेहरबानी शायद तमोत ईंदो हाणे फ़कीर ईंदो ए नहीं न्यापो पुरचे थो पियो अबू बसीर ॿुधे थो पियो ऐं दम परवाज़ थिए थो उते अॼु बि मस्जिद आहे अबू बसीर मस्जिद रज़ी अल्लाह ताला अन्हु त इहे इश्क़नि जा दास्तान भरिया पिया आहिनि बुसैरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो पियो ही अखर मां त चवां थो त सोननि लफ़्ज़नि में लिखो त तब थोरो आहे पर पोइ पंहिंजे दिलि में नक्श करे छॾियो बुसैरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो पियो त हे मुस्लमानो अल्लाह जे हबीब खे अल्लाह सां न भेटायो शिरक न कयो बाक़ी जेतिरी दिलि चएव तारीफ़ कंदा सिर्फ़ भेट न कयो हिकिड़ी जीअं ईसा आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अस्तग़फिरुल्लाह अल्लाह जो पुटु करार ॾिनो अहिड़ा लफ़्ज़ तव्हां न चओ बाक़ी महबूब जो जेतिरो बि शान बयानु कंदव उहो थोरो आहे तो दोस्तों इंशाअल्लाह ताला रही हयाती त कचहरियूं ये महफ़िलूं थींदियूं रहंदियूं इहो इश्क़ वारियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं हिकिड़ी मुख़्तसर नसीहत इहा आहे त अल्लाह जे हबीब फरमायो आहे त तव्हां मां बहितरीन में बहितरीन उहो शख़्स आहे जो तव्हां मां ॿिए खे फ़ाइदो फ़ाइदो थिए जेकॾहिं जे शख़्स मां ॿिए खे फ़ाइदो थिए थो पूरे इंसान ज़ात खे उहो वधीक आहे त जेतिरो थी सघे पंहिंजी अखियुनि जिस्मनि मां ई जेसि ताईं तव्हां ज़िंदा आहियो जेसि ताईं तव्हांखे सिहत साथ थी ॾिए पई जेतिरो तव्हांखे अल्लाह साईं क़ुवत ॾिनी आहे कोशिशि कयो त भलाईअ ऐं ख़ैर जा कम कयो त इंशाअल्लाह ताला फ़ाइदो थींदो कई अहिड़ियूं ॾुखायल दिलियूं आहिनि जेके ज़ाहिर नथियूं थियनि पर्दा पोश आहिनि सफ़ेद पोश आहिनि पर जेकर उन्हनि जी दिलि जो हिकु बि त बहितरीन थी हिकिड़े फ़क़ीर नालो न खणबो न ॿुधायो त ईद
सुभान अल्लाह। ईद उल अज़हा जे ॾींहंनि में बि हिकिड़े घर भिंडियूं वठी पचाए खाधियूं, गोश्त उन्हनि खे मुयसर न थी सघे। ख़ैर उहो कंहिंजी आॾो दर न टंगियूं, पर उहो चए थो त पोइ मां वञी उनखे गोश्त ॾिनो त जेकॾहिं अहिड़ा असां दर्दमंद ॻोल्हे करे उनजी ख़िदमत कंदासीं न त वॾो फ़ाइदो आहे। ही फ़क़ीर चयो त उहो वारो किसो ॿुधायो, जल्दी जल्दी ॿुधाइण थो पियो उनजी फरमाइश, उनखां पोइ दुआ ख़ैर घुरऊं था पिया। अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा त हिकिड़ो बद्दू ॻोह मारे अल्लाह जे हबीब जे तरफ़ गुस्ताखाना थो रही उछलाए थो, चए थो पाण खे अल्लाह जो रसूल सॾाइण वारा, अल्लाह जो हबीब सॾाइण वारा, इन ॻोह खे त ज़िंदा करे ॾेखार। ॻोह खे ज़िंदा न, सिर्फ़ ज़िंदा न पर ॻाल्हाए ॻोह ऐं चवे त तूं अल्लाह जो रसूल आहे, त पोइ मां इक़रार कंदुसि, मञींदुसि, कलमो पढ़ंदुसि। हुन सोचियो त ॻोह जेकर इंसान हुजे मोल त उहो ज़िंदा बि थिए त ॻाल्हाईंदो, छो जो हुनखे ज़बान आहे। ॻोह ज़िंदा थींदी ॻाल्हाईंदी वरी काॾां, उहो त गोगदाम आहे। बहरहाल अल्लाह जे हबीब पंहिंजा नेण मुबारक उन ॻोह जे तरफ़ खयां। आशिक़ चए थो त अहिड़ा नेण मुबारक जेकर असांजे तरफ़ बि खजनि त असांजो मोल दिलियूं बि ज़िंदा थी वञनि। त आशिक़ वॾो ख़ूब ॿुधाए थो पियो कि अल्लाह जे हबीब ईअं निहारियो ऐं फरमायो या अबब, अरबीअ में ॻोह खे चइबो अबब, या अबब, ईअं जो चवण जी देरि हुई। ॻोह पंहिंजो कंधु मथे खयो ऐं चवे थी पई लबेक सोना, सादे सोना, लबेक सोना, मां हाज़िर आहियां। सादे सोना, ख़ुशि नसीबी मुंहिंजी सोना, मां त झंगनि में घुमंदी फिरंदी वतां पई अचाई। चङो थियो मोस तव्हांजा त दीदार थिया, चङो थियो मोस तव्हांजा त दीदार थिया। हुकुम कयो, कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह जी हबीब फरमायो मन ताबुद, कंहिंजी इबादत कंदी आहे? ॻोह थी चवे मन फिस समाए अर्शुहु, सुणो न अल्लाह जी इबादत कयां जंहिंजो अर्श आसमाननि ते आहे। फिल अर्द सुल्तान, जंहिंजी सल्तनत ज़मीननि में आहे, उन अल्लाह जी इबादत कयां। फिल बहर सबीलु, जंहिंजा रस्ता बरनि ऐं बहरनि में आहिनि, उन अल्लाह जी इबादत थी कयां। फिल जन्नत रहमतहु, जंहिंजी रहमत जन्नतनि में आहे, सुणा उन अल्लाह जी इबादत थी कयां। वो अल्लाह वा, वो रहमाना, रहीमा, करीमा, गफ़ारा, वहाबा, रज़ाका, फताहवा, अलीमा, काबिज़ा, बासिता, राफ़िवा, मुइज़्ज़ा, मुज़िल्ला, समिया, बसीरा, अव्वला, आखिरा, ज़ाहिरा, बातिना, वालिया, मुतआलिया, परवा, तवाबा, मुंतकिम, अल्लाह फरौज़, मालिकुल मुल्क, ज़ुल जलाल वल इकराम, अल मुक़सित, अल जामिल, गनी, अल मुग़नी, अल मानिअ दार, अल नाफ़िअ नूर, अल हादी, अल बदी, अल बाक़ी, अल वारिस, अल रशीद, अस सबूर, जल्ल जलालहु। सुणा मां त उन अल्लाह जी इबादत कंदी आहियां। वो जेको बद्दू हुयो आकड़ में ॿिठो न, उहो ईअं ढेलो थी वियो, हैरान थी वियो, छा थी वियो? अल्लाह जा हबीब फरमाइनि था मन अना, मां केरु आहियां? इहो हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। हिकिड़े ॾींहुं अल्लाह जे असहाबनि खां पुछा कई मन अना, मां केरु आहियां? त वॾो हिकिड़ो इश्क वारी ॻाल्हि आहे। इंशाअल्लाह रही हयाती त कचहरी थींदियूं। त अल्लाह जे बि फरमायो मन अना, मां केरु आहियां? त उहो चए थी अंत रसूल रब्बिल आलमीन व ख़ातमुन नबिय्यीन। त दोस्तो रही हयाती त इंशाअल्लाह कचहरी थींदियूं। ऐं इहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त असांजूं मोहबतूं जेके फ़ानी आहिनि उहे असांजे दिलनि मां निकिरी वञनि ऐं इश्क़ मुस्तफ़ा जी चिणग असांजे दिलि में पैदा थी वञे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।